मैंने देखी। अरे ये तो अनमोल है, क्योंकि ये मरहबा इस बगौल है। कुछ चीजें होती हैं अनमोल। जबरदस्त सिक्सर, हजू में है एनर्जी, हर शॉट पे लगता एक सिक्सर, अ बिग बबल गम बाय गिब्स। सनक्रॉप ग्रुप का डायमंड हाइब्रिड राइस सीड मजबूत तने, लंबे और सेहतमंद मुंजरों के साथ पाकिस्तान में सबसे ज्यादा पैदावार और झाड़ देने वाला सनक्रॉप ग्रुप का डायमंड राइस सीड, किसान की उम्मीद, खुशहाली की नवीद। ब्लैक ब्यूटी कलोन टैल्कम पाउडर, जिसे लगाने के बाद किसी परफ्यूम की जरूरत नहीं। ब्लैक ब्यूटी कलोन टैल्कम पाउडर। जहाँ प्यार की रस्में, वादे कस्में, चाहत का इकरार है, वहाँ गुल बहार है। जहाँ प्यार, वहाँ गुल बहार। is brought to you by सनक्रॉप ग्रुप का डायमंड हाइब्रिड राइस सीड, किसान की उम्मीद, खुशहाली की नवीद। तो आए फिर से भरे लीटर लीटर उम्मीद। आम हाइब्रिड खां 40% वधीक पैदावार। सन गिरोजो हाइब्रिड सारिन जो बिज तहफुज 1-to-1। गिब्स पास्ता और गिब्स रेसिपी मिक्स से डालें अपने खानों में जान। गिब्स पास्ता पोखियो खुशहाली जे नए दौर जो आगाज करें। साहिबान जरी मर्कजन ते दस्तयाब आहे। ख्वाब जो देखे थे आपने अब हो रहे हैं पूरे, क्योंकि प्राइम सिटी ला रहा है स्क्वायर फीट मार्केटिंग के ताउन से आपके अपने शहर सक्कर में एक जदीद और मुनफरिद हाउसिंग सोसाइटी, जिसमें तमाम जरूरियात जिंदगी के साथ साथ आपकी और आपकी फैमिली की खुशहाली का भी ख्याल रखा गया है। प्राइम सिटी में अपना प्लॉट बुक करने के लिए अभी कॉल करें। पाकिस्तान ऐं अमेरिका जे लाॻापन में तारीख़ी अॻभराई। आर्मी चीफ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप विच में मुलाक़ात कुछ देर बाद थींदी। ॿई अॻवान व्हाइट हाउस जे कैबिनेट रूम में मांझांदो बि कंदा। मुलाक़ात में ॿिए तरफ़नि लाॻापन ऐं ईरान इसराइल ठिकताण ते बि गौर कयो वेंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त सैयद आसिम मुनीर पाकिस्तान जे बासिर शख्सियत आहे। आर्मी चीफ जंगबंदीअ में बि अहम किरदार अदा कयो। पाकिस्तान बहितरीन एटमी मुल्क आहे, उनखे पसंद कयां थो। बिलावल भुट्टो ज़रदारी सिपह सालार सैयद आसिम मुनीर ऐं अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप विच में थींदड़ मुलाक़ात खे पाकिस्तान ऐं अमेरिका जे लाॻापन में बहितरीअ ॾांहुं अहम क़दम करार ॾेई छॾियो। पीपल्स पार्टी चेयरमैन समाजी राब्तनि वारी वेबसाइट एक्स ते पैगाम में चयो आहे त अॼु पाकिस्तान जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ फील्ड मार्शल आसिम मुनीर अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप सां मांझांदे ते मुलाक़ात कंदो। अॼोकी मुलाक़ात पाक अमेरिका लाॻापन में मुस्बत अॻभराई आहे। ताज़ो थियल 5 ॾींहनि वारी जंग में पाकिस्तान जी फैसलाती फतह खां पोइ भारत मुस्तकिल अमन ॾांहुं समूरनि कोशिशुनि जी मुखालिफ़त कई। अफ़सोस आहे त भारत अमेरिका जे सिफ़ारती मुदाख़लत जी बि मुखालिफ़त कई आहे। पाकिस्तान न टकराव चाहे थो, न ई भारत सां ॻाल्हियुनि लाइ बेचैन आहे। भारत जे आबी जारियत वालियर कश्मीर में ज़ुल्म, ॾाढ ऐं दहशतगर्दी खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमाल करण वारा हरबा घणी देर ताईं बरक़रार नथा रही सघनि। पाकिस्तान ऐं भारत जो मुस्तक़बिल इनकार या होड़ ते क़ाइम रहण न, पर सच ते बदल सिफ़ारतकारीअ में आहे। ईरान हमलनि सबबि घणो परेशान आहे ऐं ॻाल्हियूं करण चाहे थो, पर हाणे घणी देर थी वई। ईरान खे अञा वधीक ॾुखिया ॾींहं ॾिसणा पवंदा। ईंदड़ हफ़्तो अहम आहे, थी सघे थो त इन खां अॻु ई वॾी कार्रवाई थी वञे। ईरान वटि हिकु ई रस्तो आहे त गैर मशरूत तौर हथियार फिटा करे
अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप हिकु भेरो ॿीहर धमकी ॾेई छॾी। वॉशिंगटन में मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप चयो त असां ईरान खे 60 ॾींहं ॾिना हुआ पर हुन ॻाल्हियूं न कयूं। 2 हफ़्ता पहिरियां ऐं हाणे वरी सूरत-हाल तब्दील आहे। ईरान खे चई छॾियो आहे त हाणे ॻाल्हियुनि जो को फ़ाइदो नाहे। ख़बर नाहे त जंग केतिरा ॾींहं हले। अमेरिका ईरान जे एटमी हंधनि ते हमिलो कंदो या न, उन बाबति फ़िलहाल कुझु चई नथो सघां। अमेरिका खे ख़बर हुजण घुर्जे त ईरान सरेंडर न कंदो। अमेरिका जो को बि हमलो संगीन नतीजनि जो कारण बणजंदो। ईरान जे सुप्रीम लीडर इसराइल ते हमला तेज़ करण जी हिदायत करे छॾी। आयतुल्ला खामनाई टीवी ते ख़िताब कंदे चयो आहे त ईरानी अवाम शहीदनि जो रत ऐं पंहिंजी सरज़मीन ते हमलनि खे न विसारींदो। ईरानी क़ौम मढ़ियल जंग जे मुक़ाबले में साबित क़दमीअ सां ॼमी बीठल आहे। ईरान जी हथियारबंद फ़ौज बि क़ौम जी भरपूर हिमायत सां पंहिंजे वतन जे दिफ़ाउ लाइ हर वक़्त तयार आहे। इसराइल ख़िलाफ़ 6 ॾींहनि खां जंग विढ़ंदड़ ईरान जो वफ़द ॻाल्हियुनि लाइ सल्तनत ओमान पहुची वियो। परॾेही मीडिया मूजिबि ईरान इसराइल जंग खां पोइ पहिरियों भेरो ईरानी हुकूमत ऐं मेराज एयर जा 2 जहाज़ तेहरान मां रवाना थिया ऐं सल्तनत ओमान जे शहर मस्कत पहुता। ईरान जे परॾेही वज़ीर पंहिंजो को बि वफ़द मस्कत उमाणण जी तरदीद करे छॾी। गॾियल क़ौमुनि में ईरानी मिशन चयो आहे त ईरान दॿाउ में अची के बि ॻाल्हियूं न कंदो। दॿाउ हेठि अमन जी ॻाल्हि क़बूल नाहे। कंहिं बि ईरानी उहिदेदार व्हाइट हाउस वञण जी दरख़्वास्त बि नाहे कई। ईरानी सुप्रीम लीडर खे ख़तम करण वारी बुज़दिलाणी धमकी क़बूल नाहे। जेको जहिड़ो अमल कंदो उन खे ओढ़ो ई जवाब ॾींदासीं। ईरान ऐं इसराइल विच में हलंदड़ जंग वधीक शिदत इख्तियार करे वई। ॿिन्ही मुल्कनि जा 6 ॾींहं हिक ॿिए जे फ़ौजी थाकनि ऐं शहरी इलाक़नि ते हमला। ईरान इसराइल मथां हाइपरसोनिक मिसाइल फायर करे छॾिया। तेहरान पारां इसराइल जी फिज़ाई हदुनि जो बि कंट्रोल हासिल करण जी दावा। ईरानी मीडिया मूजिबि पासदाराने इनक़लाब इसराइली शहर तल अबीब समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में हाइपरसोनिक मिसाइल फतह 1 सां इसराइल जे फ़ौजी थाकनि खे तबाह कयो आहे। इसराइल जा बि तेहरान ऐं ॿियनि शहरनि ते मिसाइल हमला, सेंट्रीफ्यूजिस ऐं हथियारनि जी हंध खे निशानो बणाइण जी दावा। इसराइली फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं ईरान में 1100 खां वधीक हदफ़नि ते बमबारी करे चुका आहिनि। सैकड़ों लोग वहाँ पर शहीद हो गए हैं और सैकड़ों जख्मी हैं और हनूज ये जंग जारी है। मैं समझता हूँ कि इसके लिए आलमी जो ममालिक हैं उनको फिलफौर जंग बंदी के लिए भरपूर कोशिश करनी चाहिए। वज़ीर-ए-आज़म ईरान ते इसराइली हमले खे खुलियल जारहियत करार ॾेई छॾियो। काबीना खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इसराइली हमलनि में सवे ईरानी शहरी शहीद ऐं ज़ख़्मी थिया आहिनि। ख़िते जी मौजूदा सूरत-हाल ख़िते जे अमन लाइ ख़तरनाक आहे। सूरत-हाल ते ईरानी ऐं तुर्किया जे सदर सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। ग़ज़ा में बि ज़ुल्म जारी आहे। ख़बर नाहे आलमी ज़मीर कॾहिं जाॻंदो। हक़ जे जंग में अल्लाह पाकिस्तान खे कामयाब कयो। दिफ़ाई ज़रूरतूं पूरियूं करण लाइ बजट वधाई आहे। ईरान इसराइल छिकताण ते समूरी दुनिया खे ॻणती। यूरोपी यूनियन, फ्रांस ऐं बर्तानिया जो ॿिन्ही मुल्कनि खां सब्र खां कमु वठण जो मुतालबो। रूसी सदर व्लादिमीर पुतिन जो गॾियल अरब अमारातनि जे सदर मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान सां टेलीफोनिक राब्तो। क्रिमिनल मूजिबि ॿिन्ही अॻवाननि ईरान इसराइल तकरार जे फौरी ख़ात्मे जी ज़रूरत ते इत्तफ़ाक़ कयो। रूस अमेरिका खे इसराइल जी सिधी रीति फ़ौजी मदद फ़राहम करण खां ख़बरदार करे छॾियो।
रूस चयो आहे त अमेरिका इसराइल खे सिधी रीत फौजी मदद फराहम करण बाबति सोचे बि न। इसराइल खे अमेरिका जी सिधी रीत इमदाद विच ओभर में अदम इस्तेहकाम पैदा कंदी। मॉस्को इसराइल ऐं ईरान सां राब्ते में आहे। वफाकी हुकूमत जो सोलर पैनल्स ते सेल्स टैक्स 18% मां घटाए 10% करण जो ऐलान। क़ौमी असेंबलीअ में ॻाल्हाईंदे नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो आहे त हुकूमत बजट तजवीज़नि ते नज़रसानी कई आहे। इत्तेहादनि सां बजट ते मुशावरत जारी आहे। मुल्की मईशत मुस्तहकम थी रही आहे। डिजिटल सर्विस टैक्स बि सूबनि जो हक़ आहे। सिंध जी यूनिवर्सिटीज़ लाइ रक़म 2 अरब 60 करोड़ रुपयनि मां वधाए 4 अरब 60 करोड़ रुपया कई आहे। सिंध असेंबली में नए माली साल जी बजट ते बहस। पीटीआई ऐं एमक्यू मेंबर्स जी बजट ते तनकीद। ऐवान में हुकूमत खिलाफ सख्त नारेबाज़ी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त मुखालिफ़ धुर पारां तकरीरुनि में रेड लाइन क्रॉस कई पई, पर असां ख़ामोश रहियासीं। तकरीर भले कयो, कंहिंखे बदमाशी करण न ॾींदासीं। सूबाई घर वज़ीर जे मोरो वारे घर खे साड़ण वारे वाक़े जी जांच मुकमल। घर साड़ण वारे वाक़े में पाबंदी मढ़ियल तंज़ीम ज़िम्मेवार करार। पुलिस खे बि सिक्योरिटी में नाकामीअ जो ज़िम्मेवार करार ॾिनो वियो। डीजी इरफान बलोच जी सरबराही में जांच टीम रिपोर्ट खे हथवी शिकिल ॾेई छॾी। पाबंदी मढ़ियल जमात हिक स्कूल में नौजवाननि जे ज़हन साज़ी करण में बि मुलविस करार। रिपोर्ट में चयो वियो आहे त कैनाल वारे मामले में पाबंदी मढ़ियल जमात सरेआम ज़ाहिर थी। फेबरवरी में पहिरियों एहतजाज कयो वियो, जंहिंखे पुलिस कंट्रोल कयो। 20 मई ते रथाबंदी तहत एहतजाज कयो वियो। पुलिस एहतजाज खे रोकण में नाकाम थी। पुलिस एहतजाज कंदड़ खे रोकण जी कोशिश कई त पुलिस ते हमलो कयो वियो। पुलिस जूं 2 राइफलूं फुर कयूं वयूं। घर वज़ीर जो घर हिक साज़िश तहत साड़ियो वियो। फायरिंग सबबि 2 ॼणा मारिजी विया। हिक वटां सरकारी राइफल हथ आई। औरतुनि खे बाख्तियार बणाइण ऐं इम्तियाज़ी सलूक जे ख़ात्मे लाइ माइंड सेट तब्दील करणो पवंदो। भले केतिरा बि कानून ठाहियो, पाण खे तब्दील न कयो त बहितरी न ईंदी। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जुनेद गफ़ार जो कराची में 8वीं विमेन लॉ कॉन्फ्रेंस खे ख़िताब। चीफ जस्टिस चयो त औरतुनि जे तहफ़ुज़ लाइ कानून त ठहिया आहिनि, पर सवाल इहो आहे त उहे कानून ठाहिण जी ज़रूरत छो पई। असांजो मुआशिरो औरतुनि जे हक़नि लाइ तस्लीम करण लाइ तयार न आहे। अहिड़ो माहौल जोड़णो पवंदो जिथे औरतूं पाण खे महफ़ूज़ समझनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में 5 माण्हू बुॾी विया। 3 जा लाश थे। 2 जी ॻोल्हा जारी। रोड़ी वेझो नारा केनाल में 8 वरियनि जी निगरी बुॾी वई। केतिराई कलाक गुज़रण बावजूद निगरी ताफ़ी जो पतो न पियो। फुल भरिसां बि 8 वरियनि जो नीगर बहावल चांडियो। मैंगड़ू शाख में विंज जे बुॾी हयाती विञाए वेठो। मीरपुर बुरड़ो वेझो ॻोठ खावंद बहर में 9 सालनि जो मोहम्मद सफ़ान वाह में विंज जे बुॾी फोत। हैदराबाद जे पमर ॻोठ वटि नौजवान मोहम्मद ताहिर सिंधु दरिया में विंज ते बुॾी वियो। ॻोल्हा जारी। वारह वेझो ॻोठ अनवराबाद में 5 सालनि जे ॿारड़ी सुहाना गाॾी पैर तिरकण सबबि तलाउ में किरी पई। वारसनि निगरे खे अस्पताल पहुचायो। डॉक्टर्स सिंध सिफ़ोत थियण जी तस्दीक कई। टंडो मोहम्मद खान में कचरे जे ढेर मां सड़ियल हालत में लाश हथ सुञाणप न थी सघी। पुलिस मूजिब मेन स्टाफ भरिसां मिलियल लाश घणे भाङे सड़ियल हुअण सबबि सुञाणप जोॻो नाहे रहियो। सड़ियल लाश अस्पताल मुंतक़िल करे वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। लाड़काना में माल जे वाड़े में नीगर सां मुबैना ज़्यादती जी कोशिश। जाबदार गिरफ़्तार। पाणी बस स्टॉप वटि जाबदार बाबर सोलंकी निगरीअ सां मुबैना ज़्यादती जी कोशिश कई। निगरे जे रड़नि ते वारसनि पहुची जाबदार खे सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो। वारसनि जी फरियाद ते जाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल।
ऐं जंगी जुनून में वरतल इसराइल जा गज़ा ते हमला जारी। 24 कलाकनि में वधीक 144 फ़लस्तीनी शहीद, 560 माण्हू ज़ख़्मी थी पिया।